नाज़रीन हेडलाइन सां ॾिठियूं ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कयूं पिया। सिंध जे सिहत खाते कोरोना जे भारतीय क़िस्म डेल्टा जे 35 केस जी तस्दीक करे छॾी। जून खां हिन वक़्त ताईं डेल्टा जा 35 केस साम्हूं अची चुका आहिनि। सिहत खाते पारां इहो ॼाणायो वियो आहे। डेल्टा जे मुतासिर माण्हुनि में वायरस जे सख़्त अलामतूं साम्हूं आयूं आहिनि। लियारी में हिक ई ख़ानदान जा 5 माण्हू कोरोना जे भारतीय क़िस्म डेल्टा में मुब्तला आहिनि। हलंदड़ महीने डेल्टा जा 18 केस रिपोर्ट थी चुका आहिनि। अहम ख़बर नाज़रीन अवां खे ॾियूं पिया। सिंध जे सिहत खाते कोरोना जे भारतीय क़िस्म डेल्टा जे 35 केस जी तस्दीक करे छॾी आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ रिपोर्टर नजीब नायच असां सां लाइन ते मौजूद आहे। नजीब, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध हुकूमत के सेहत खाते कराची में डेल्टा वेरिएंट वायरस जा 35 केस जेको आहिनि हुजण जी तस्दीक करे छॾी आहे। ॿुधायो वियो आहे त जून खां हींअर ताईं 35 केसिस साम्हूं आया आहिनि। डेल्टा वेरिएंट जा जेके मुतासिर आहिनि उनमें कोरोना वायरस जूं शदीद अलामात जेको आहिनि ज़ाहिर थियूं आहिनि। सिहत खाते जो इहो चयो वियो आहे सिहत खाते पारां, ऐं ॿुधायो वियो आहे त लियारी में हिक ई ख़ानदान जे 5 माण्हुनि खे डेल्टा वायरस जेको आहे उहो मुतासिर कयो आहे, जंहिं सबबु हू जेको आहे तमामु घणो मुतासिर थिया आहिनि। उन्हनि जो इलाज जेको आहे जारी आहे। ॿुधायो वियो आहे त हिन महीने जुलाई वारे महीने में 18 केस जेको आहिनि रिपोर्ट थिया आहिनि। अज़रा पेचो जेको आहे सूबाई वज़ीर आहे सिहत खाते जी, उन पारां हिदायत कई वई आहे त माण्हू जेको आहे पंहिंजी नक़ल हरकत जेको आहे महदूद रखनि ऐं एहतियाती जेके उपाउ ॿुधाया विया आहिनि। वॾी महिरबानी नजीब तफ़सील खां आगाह करण जे लाइ।